अरसो गुज़री चुको आहे त शहीद सजाद अली चंडी जा कातुल हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे जेको उन खां रिकवरी बि न थी आहे। SHO सोबोदरो, DSP सोबोदरो, IO सोबोदरो कातुलुनि सां ॿिट बणियल आहिनि। महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे। असां रोज़ थाणे ते वञूं था, फ़रियादी धुर असांखे SHO चवे थो अॼु हेॾे मीटिंग आहे, मां मसरूफ़ आहियां, कॾहिं आरामी पियो आहे, निकिरे नथो ऐं कातुलुनि सां ॿिट बणियल आहे। महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त SHO सोबोदरो उहो कातुलुनि सां गॾु पोइवारी करे थो ऐं उन पैसा खाधा आहिनि, उन ते वॾो प्रेशर पियल आहे ऐं असां फ़रियादी धुर खे उहो परेशान करे रहियो आहे ऐं कातुल न गिरफ़्तार करे रहियो आहे। SSP खैरपुर असांखे फ़ोन ते सोबेदरे SHO खे, DSP खे ऐं दरख़्वास्त उन फॉरवर्ड करे ॾिनी त कातुल जल्द गिरफ़्तार कया वञनि, पर अफ़सोस सां त SHO सोबोदरो उन अमल ते, उन हुकुम ते बि न हलियो ऐं असां सां मिलण जे लाइ तयार बि न आहे। फ़रियादी धुर सां असांजो अर्ज़ु आहे त वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं होम मिनिस्टर DIG सखर, RPO सखर ऐं SSP खैरपुर खे त तहरुक वठी सोबेदरे पुलिस ते एक्शन खणी ऐं सजाद अली चंडी जा कातुल गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। जेको कातुल हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे उन खां न रिकवरी थी आहे न कुझु। सोबेदरो SHO असां फ़रियादनि धुरनि ते ग़लति बयानी करे ऐं कंहिंजे प्रेशर ऐं पैसनि जे ॾाढ ते अची असांखे तंग करे रहियो आहे। असांखे महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त सोबोदरो पुलिस कातुलुनि सां ॿिट बणियल आहे ऐं SP खैरपुर, DIG सखर ऐं RPO सखर, IG सिंध ऐं होम मिनिस्टर खे अर्ज़ु आहे त एक्शन खणी ऐं सोबेदरे पुलिस ते एक्शन खणी ऐं असांजे शहीद जा कातुल गिरफ़्तार कया वञनि।